नाज़रीन, चूंडको लॻ ॻोठ फ़कीर मोहम्मद सहतो में पीर सैद शाह मोहम्मद शाह राशिदी जी यादि में उठनि जी ड्रोड़ जा ज़बरदस्त मुक़ाबला कराया विया आहिनि। उन हवाले सां पेश आहे मंठार सहतो जी हीअ रिपोर्ट। जिते खैरपुर ज़िले में बदमनी, फरू, धाड़ा, ॾाढ बिरादरनि जा झेड़ा आहिनि, उते अमन जो इलाइक़ो सॾंदड़ नारो तालको मोहबत ऐं अमन जो पैगाम ॾींदड़ माण्हुनि सां भरियल आहे। अॼु चूंडको भरिसां ॻोठ फ़कीर मोहम्मद सहतो में पीर सैद शाह मरदा शाह राशिदी जी यादि में उठनि जी ड्रोड़ जा मुक़ाबला कराया विया। सिंध जे भलोड़ उठनि जादूगर, कबूतर, राकेट लॉन्चर, सिंध सिंगार ऐं ॿियनि ड्रोड़ जा मुक़ाबला कया। उठनि जे मालिकनि ऐं शौक़ीननि सुवारनि खे तोहफ़ा ॾेई खूब दाद ॾींदे मेहरान टीवी न्यूज़ सां वीचार हिन रीति वंडिया। नंढपण खां साईं अबे ॾारे खां वठी पोइ ॾींदा सुवारनि खे ऐं ताते गोरड़ा वठी पोइ घुमराईंदा आहियूं, पोइ वॾा थींदा आहिनि, पोइ शौक़ु कराईंदा आहिनि। अहिड़े हिसाब सां उठ साईं 5 सॻो पोइ तयारु थिए थो। हा, अॻे घोड़ा आहिनि, खटरनि, पोइ बसि 2.5 लख, 3 लख, 4 लख, के 5 लखनि ते वञनि था। जहिड़ा पेर ठाहींदा तहिड़ो मुल पोड़ो कंदा। उठ असांजा पहिरियों नंबर रले वारा आहिनि, तंहिंखां पोइ छिक टपे वारा आहिनि, तंहिंखां पोइ टेडी वारा आहिनि, नाच वारा आहिनि। कई पंध अथनि, हिकु पंध त न आहे न साईं। हिन वक़्त मूं वटि 8 उठ आहिनि, पर हिन मेले में जेके आहिनि 7 उठ मुंहिंजा पुॻा आहिनि। 7 उठनि जा अॼु में 2 उठ छिक ते आहिनि, बाक़ी जेके ॿिया मुंहिंजा उठ आहिनि से 5 ई उठ जेके रल ई आहिनि। त मूं वटि आहिनि 10-12 उठ आहिनि। उठ के रलाई बि आहिनि, छिकड़िया बि आहिनि, किननि वटि ट्रप बि आहे, जॉम्प बि अथनि। असांखे दिली इश्क आहे पंहिंजो उठनि सां। असां बुनियादी माना बाबे ॾाॾे खां वठी शौक़ीन आहियूं। मूं वटि 2 उठ आहिनि साईं। 2 उठ आहिनि जी। असां ख़र्च साईं गाह जो त जुदा आहे, ॿियो घुमण जो 20-25 हज़ार ख़र्च थी थो वञे साल में साईं। मां साईं 2 लख में उठ खपायो आहे। कैमरामैन अमजद सहतो सां गॾु मंठार सहतो, मेहरान टीवी, चूंडको।